मुल्क में गाॾे टोड़ महांगाई ऐं पेट्रोल जा अघु वधाइण ख़िलाफ़ कानपुर महर में शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां ॿुधाईंदो रहां त मुल्क में गाॾे टोड़ महांगाई ऐं पेट्रोल जा अघु वधाइण ख़िलाफ़ लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट जी सॾ ते शहरियुनि पारां प्रेस क्लब कानपुर में ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतिजाजी अॻुवाणनि जिन में कामरेड बादल मलिक, खान मोहम्मद ख़ान शहर, ज़ाहिद शहर, सजाद सुमरो, निहाल सिंधी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त IMF ऐं हुकुमराननि मिली भगत करे गाॾे टोड़ महांगाई कई आहे, जंहिं सबबु अवाम जी चेल भॼी पई आहे। अॻुवाणनि चयो त पेट्रोल समेत आम वापे जी शयुनि जा अघु एतिरा त वधाया विया आहिनि जो माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। आम वापे जूं शयूं ग़रीबनि जी पहुच खां परे थी वियूं आहिनि। माण्हू खाइण लाइ परेशान आहिनि। ख़ुदा ग़रीबनि जे हाल ते रहम खाधो वञे। एहतिजाज कंदड़नि जो वधीक चवणु हो त हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते हथरादू महांगाई खे ख़तमु करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। जी, श्रीचंद कपूर, इबरत न्यूज़, कानपुर महर।